नंगर पारकर का ख़बर शेयर कंदालूं। सिंध जे तारीख़ी विरसे कारूंदर जबल जे तहफ़ुज़ लाइ एहतिजाजी तहरीक 21 ॾींहं बि जारी आहे। सिंध जे सक़ाफ़ती तारीख़ी ऐं तहज़ीबी विरसे कारूंदर जबल जे तहफ़ुज़ लाइ कारूंदर सुजाग फोरम जे सॾ ते एहतिजाज कयो वियो। एहतिजाजी कैंप ते साधूराम कोहली, मदद अली, मघन कोहली, वक़ार खोसो समेत इलाइक़े वासियुनि शिरकत कई आहे। कारूंजर खे क़ौमी विरसो करार ॾेई कटाई ते मुकमल पाबंदी लॻाई वञे। अॻवाननि पारां इहो चयो वियो आहे। माहौल दोस्त सियाहत खे हथी वठाए मक़ामी माण्हुनि लाइ रोज़गार जा मौक़ा पैदा कया वञनि। अॻवाननि पारां इहो चयो वियो आहे। ख़बर असां नंगर पारकर का शेयर कंदालूं। सिंध जे तारीख़ी विरसे कारूंजर जबल जे तहफ़ुज़ लाइ एहतिजाजी तहरीक 21 ॾींहं बि जारी आहे। सिंध जे सक़ाफ़ती तारीख़ी ऐं तहज़ीबी विरसे कारूंजर जबल जे तहफ़ुज़ लाइ कारूंजर सुजाग फोरम जे सॾ ते एहतिजाज कयो वियो। एहतिजाजी कैंप ते साधूराम कोहली, मदद अली, मघन कोहली, वक़ार खोसो समेत इलाइक़े वासियुनि शिरकत कई आहे। कारूंजर खे क़ौमी विरसो करार ॾेई कटाई ते मुकमल पाबंदी लॻाई वञे। अॻवाननि पारां इहो चयो वियो आहे।